पंजाब में ॿोॾ सबबि को जानी नुक़सान नाहे थियो। ॿोॾ में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। पंजाब जी सूद समावारी वज़ीर उज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। उज़मा बुखारी चयो त सियालकोट में रिकॉर्ड तोड़ बरसाति थी। कुझु कलाकनि अंदरि पाणी निकाल कयो वियो। मुख़्तलिफ़ ज़िलनि में फ़ौज खे तलब कयो वियो आहे। ॿोॾ सबबि मुतासिर माण्हुनि जी मदद लाइ क़दम खयां पिया वञनि। रावी दरिया में 38 सालनि बाद ॿोॾ आई आहे। कसूर, ओकाड़ा ऐं पाकपटन जा इलाइक़ा ॿोॾ सबबि मुतासिर थिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चिनाब, सतलुज ऐं रावी दरियाउनि में ॿोॾ बाबति वफ़ाक़ी वज़ीरनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं। वज़ीर आज़म जी ॿोॾ मुतासिर इलाइक़नि मां माण्हुनि खे फ़ौरी तौरु महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करण जी हिदायत। NDMA ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे बि हाई अलर्ट रहण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमदादी कार्रवायूं वधीक तेज़ कयूं वञनि। पाकिस्तान माहौलियाती तब्दीली सबबि मुतासिर मुल्कनि में शामिल आहे। दुनिया खे मदद करणी पवंदी। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियणु चैलेंज आहे। अकेला मुंहुं नथा ॾेई सघूं। भारत जी आबी दहशतगर्दी रावी दरिया में वधीक 2 लख क्यूसिक पाणी छॾे ॾिनो। ॿोॾ पंजाब में तबाही मचाए छॾी। 128 ॻोठ पाणी हेठि अची विया। चिनाब, करतापुर जो समूरो इलाइक़ो ॿुॾी वियो। सतलुज ऐं रावी में पाणीअ जो चाड़ ख़तरनाक हद ताईं पहुची वियो। चिनाब दरिया में ख़ानकी बैराज वटि पाणी बरक़रार 10 लख क्यूसिक ऐं कादराबाद बैराज वटि 5,97,000 क्यूसिक रिकॉर्ड। हेड मराला जी हंध ते पाणी बरक़रार 6 लख क्यूसिक रिकॉर्ड। हेड कादराबाद जे हंध ते कट लॻायो वियो। ज़िला इंतिज़ामिया मूजिबि बंद खे कट लॻाइण लाइ हिकु नंढो धमाको वियो। DGPDM इरफान अली काठिया चयो आहे त 38 सालनि बाद दरियाउनि में एतिरो पाणी आयो आहे। दरियाउनि जे भरपासे रहंदड़ माण्हुनि खे इलाइक़ा ख़ाली करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। भारतीय हाई कमीशन पाकिस्तान खे ॿोॾ जो इतलाउ ॾेई छॾियो। इंडस वाटर कमिश्नर पारां फ्लड अलर्ट जारी। सियालकोट मां 4,500 माण्हू महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल। गुजरात मां 15,000 खां वधीक माण्हू महफ़ूज़ हंध मुंतक़िल कया विया। कमिश्नर गुजरांवाला डिवीज़न मूजिबि चिनाब दरिया खे कट लॻाइण जा हदफ़ मुक़रर। पंजाब हुकूमत दरियाउनि में शदीद ॿोॾ सबबि पाक फ़ौज खां मदद घुरी वरिती। 6 ज़िलनि में फ़ौज मुक़ररु करण लाइ वफ़ाक़ी घरू वज़ारत खे ख़त। लाहौर, कसूर, सियालकोट, फैसलाबाद, नारोवाल ऐं ओकाड़ा में ॿोॾ जी सूरत हाल सबबि पाक फ़ौज तलब। तहरीक इंसाफ़ जो नाअहल करार ॾिनल मेंबर्स जे तकनि में थींदड़ नंढी चूंड जे बाइकाट जो फ़ैसिलो। लाहौर जी तक इन 129 ते चूंड में हिसो वरितो वेंदो। तहरीक इंसाफ़ जी सियासी कमेटी जे इजलास जी पधिराई जारी करे छॾी। पधिराई में चयो वियो आहे त मियां अज़हर जी वफ़ात बैदि ख़ाली थियल सीट ते उमेदवार बिहारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। PTI बानी जी हिदायत ते क़ौमी असेंबली में पब्लिक अकाउंट्स कमेटी तां इस्तीफ़ा जो ऐलान कयो वियो आहे। स्टैंडिंग कमेटीज़ जे चेयरमैनशिप ऐं मेंबरशिप तां बि फ़ौरी तौरु इस्तीफ़ा जी हिदायत ॾिनी वई आहे। 9 मई जे केसिस में नाल थियल मेंबर्स खे PTI पंहिंजो हक़ीक़ी नुमाइंदो सम्झे थी। जिते कुर्सी ऐं हुकूमत आहे उते इलेक्शन शौक़ सां ऐं जिते अवाम जो फ़ैसिलो हुजे उते बाइकाट। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो PTI जे फ़ैसिलनि ते रद्द अमल। ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त PTI ख़ैबर पख्तूनख्वा में धांधलीअ जे सहारे ते बीठल आहे। PTI में पंजाब में अवामी फ़ैसिले सणण जी हिमत नाहे। PTI हीअ इलेक्शन नाहे, मर्ज़ीअ जी रांदि आहे। PTI खे जिते कामयाबीअ जो यकीन हो उते मुक़ाबिलो ऐं जिते शिकस्त यकीनी हुई उते बाइकाट कयो आहे। सिंध हाई कोर्ट गवर्नर कामरान टेसूरी ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। अदालत गवर्नर कामरान टेसूरी, एडवोकेट जनरल सिंध, डिप्टी अटॉर्नी जनरल समेत ॿियनि धुरनि खे 8 अक्टूबर ते तलबी जा नोटिस जारी करे छॾिया। जवाब बि तलब। दरख़्वास्त गुज़ार अॻूणे सिविल जज अहमद अली ग़बूल चयो आहे त सिंध जो गवर्नर पंहिंजे आईनी उहिदे खे गैर क़ानूनी तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। खेसि उहिदे तां हटायो वञे। गवर्नर सिंध कामरान टेसूरी हलफ़ जी भञकिड़ी करे हिकु मख़सूस पार्टीअ जी मुहिम हलाए रहियो आहे। नवां सूबा ठहण वारनि ॻाल्हियुनि जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। बेड गवर्नेंस ऐं करप्शन सबबि अहिड़ियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो सलाह मशवरे लाइ आयो हो। सिंध ऐं मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं थियूं। 2 हफ़्तनि अंदरि फातिमा भुट्टो ईंदी, जंहिं बैदि पार्टीअ जो ऐलान कंदा। मुर्तज़ा जतोई जूं नौशरो फ़िरोज़ में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई ज़हन शाह जे मोरो में ऐलानियल रैलीअ जी हिमायत करे छॾी। नवकोट भरिसां ज़मीन जे तकरार तां 2 ॼणा क़तल, हिकु औरत ज़ख़्मी। ॻोठ साले में साहड़ ऐं बिरोई बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 20 वरनि जो नौजवान अब्दुल मजीद बिरोई ऐं 45 वरनि जो ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोई क़तल। मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त मंज़ूर अली हैदर साहड़, तारिक नवीद ऐं ॿियनि घरनि ते हमिलो कयो। लाश इस्पताल मुंतक़िल। धुरनि में छिकताण बरक़रार। मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई एडिशनल सेशन जज नौशरो फ़िरोज़ जी अदालत आॾो पेश थिया। पुलिस मुक़ाबले केस जी ॿुधणी 17 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत मोरो म्यूनिसिपल कमेटी जे प्लाट जे काग़ज़नि में फेरफार वारे केस जी ॿुधणी 17 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। मीरपुर माथेलो भरिसां घर अंदरि नौजवान क़तल, भाउ गिरफ़्तार। ॻोठ गुल मोहम्मद ख़ावड़ में इमदाद चढ़ड़ खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मक़तूल इमदाद चढ़ड़ जे भाउ रोशन खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार रोशन घरवारी सां काराइण जो इल्ज़ाम मड़े भाउ इमदाद खे क़तल कयो।
जवाबदार ॾोह जो एतराफ़ करे वरितो। वारदात में इस्तेमाल थियल पिस्टल हथ करण जी दावा। डीपलो में क़त्ल थियल नारी जो लाश 15 कलाकनि खां पोस्टमार्टम न थियण सबबि तालुके अस्पताल में पयल। एमएस डॉक्टर ताराचंद चयो आहे त हिकु लेडी डॉक्टर ड्यूटीअ ते नथी अचे, ॿी लेडी डॉक्टर मोबाइल फ़ोन बंदि करे छॾियो आहे। मक़तूल नारी जे वारसनि जो एहतजाज। वारसनि जो चवणु आहे त न्याणी समीना खे जुमे ख़ान ऐं गफ़ार क़त्ल कयो आहे। जवाबदार बासर आहिनि। 15 कलाकनि खां अस्पताल में आहियूं पर पोस्टमार्टम नथा करणु ॾियनि। कातिलनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो। ॾरकी जी अदालत नींगरी सायरा सूमरो जे अगवा केस में गिरफ़्तार पिण भरचूंडी पीरनि खे जेल उमाणे छॾियो। 3 साल अॻु मुबैना अगवा थियल नींगरी सायरा सूमरो जे केस जी ॿुधणी दौरान एसएसपी घोटकी अदालत आॾो पेश। अदालत एसएसपी खां पुछाणो कयो त नींगरीअ खे छो बाज़ियाब न करायो वियो आहे। एसएसपी घोटकी अदालत खां 14 ॾींहनि जो वक़्तु घुरी वरितो। अदालत जवाबदार मियां मोहम्मद अली, मियां सुहेल ऐं मियां अरसलान खे जेल उमाणे छॾियो। नींगरी सायरा जे पीउ अब्दुल फताह सूमरो ऐं माउ हसीना सूमरो जो चवणु आहे त भरचूंडी पीर जवाबदार न आहिनि। पुलिस नींगरीअ खे बाज़ियाब नथी कराए।